हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आहे त हे ताम जेकी तव्हीं असीं खाऊं था इहो ॿिज आहे, अमल इन्ही मञा फुटंदा आहिनि। जहिड़ो अंदरि ॿिज वेंदो अहिड़ा अमल फुटंदा। हलाल वजह जो हूंदो, अंदरि में नूर पैदा थींदो, ज़िक्र शरीफ़ में दिलि लॻंदी, नमाज़ में लज़त ईंदी, रोज़े शरीफ़ रखण सां तकलीफ़ न पहुचंदी ऐं नेक कमनि जे मथां तौफ़ीक़ थींदी वेंदी। दीन जी ऐं ज़िक्र पाक जी ऐं अमलनि सालिहनि जी लज़त क़ल्ब खे पहुचंदी। जेकॾहिं हराम जो को गिरह वेंदो त पोइ नेक कमनि खां आरस दिलि में पैदा थींदो, अंदरि में तौफ़ीक़ न मिलंदी, ज़िक्र ते वेहे त उझराकियूं ईंदियूं, नफ़िल पढ़े त दिलि न लॻे ऐं ख़राब कमनि जे मथां हुनखे दिलि खे चाहत पैदा थींदी जो उन खां नफ़रत न थींदी हुनखे। बिरादरान अज़ीज़, साईं फरमायो आहे त आख़िर ज़मानो थींदो, तंहिंजूं निशानियूं तव्हांखे ॿुधाए थो छॾियां। आख़िर ज़माने में छा थींदो? इल्मु घटि थी वेंदो, आलिम बराए नाम रहंदा, जेको अमल उन्हनि वटि न हूंदो। ज़ालूं घणियूं थींदियूं, मुड़ुस घटि थींदा। खून घणा हलंदा, रत छाणी हलंदी जो माण्हू जे रत जी क़दुरु ॼणा कुकड़ जे रत जेतिरो बि न रहंदो। ज़ना घणी थींदी, अहिड़ी ज़ना थींदी जो रस्तनि ते ज़नाऊं हलंदियूं। इहो हया न थींदो इंसाननि खे त कुतनि जो कमु आहे जो रस्तनि में आम तरह सां बदकारी कनि। पर माण्हुनि जूं तबियतूं इंसानियत खां निकिरी कुतनि जे तबियत में अची वेंदियूं, खिनज़ीरनि जे में अची वेंदियूं, जो हुननि खे ज़रा खां नफ़रत न थींदी। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, शरीयत पर्दो लाज़िम कयो आहे इन करे त ज़ालूं ऐं मर्द धारियल मर्दनि सां न गॾिजनि त ज़ना जो ॿिज पटिजी वञे। हज़रत बीबी ख़ातून जन्नत रज़ियल्लाहु ताला अन्हा खां सरकार पुछियो हिकिड़े ॾियारे त मां ख़ातून जन्नत औरत जे लाइ बहितर शइ कहिड़ी आहे, मूंखे ॿुधाए। अर्ज़ु कयईं त केवल तूं ॿुधाए त असीं ॿुधूं, आउं छा अर्ज़ु करे सघंदुसि। पाण फरमायो त तूं औरत आहीं, औरत जे हाल खां औरतूं वधीक वाक़ुफ़ हूंदियूं आहिनि, तंहिंजे करे तव्हां खां पुछूं था त औरत जे लाइ छा तव्हांजे ख़्याल में आहे त बहितर शइ कहिड़ी आहे हुनजे लाइ। अर्ज़ु कयईं त क़िबला जे मूंखां पुछो था त मां जे अंदरि में ख़्याल में इहा ॻाल्हि आहे त औरत जे लाइ बहितर इहा शइ आहे जो हूअ न धारे मर्द खे ॾिसे, न धारियो मर्द हुनखे ॾिसे। पाण मथे मुबारक ते चुमी ॾेई फरमाइसि, भला तुम मिनी मुंहिंजे हथ जो टुकुर आहे। अज़ीज़ भाउ, अमा ख़ातून जन्नत जो फरमांदो बराक आहे, सच फरमायो थी। जेकॾहिं ईअं आहे त अॼु अच त इन कसवटी ते पंहिंजो हाल बि त जाचूं। सिनेमाऊं बि ॾिस, लाड़काणे शहर खे बि घुमी ॾिस, बाग़नि जे कुंडनि खे बि ॾिस, हिटनि खे बि ॾिस ऐं वरी माण्हुनि जे परोपगंडा खे बि ॾिस। हे सतुर करणु आहे या जेल विझणो भाई हिनखे। अरे ख़ुदा जी चङाई चई
इस्लाम जे नाले ते ईअं तूं मुस्लमान सदाई इहे लफ़्ज़ न चओ। कम्यूनिस्ट चवनि, रूस जा माण्हू चवनि, बुखारा जा चवनि, चीन जा चवनि त पोइ इहा ठीकु आहे, छो त हुननि वटि दीन कोन्हे, हुनजो अलाह पाक ते ईमान कोन्हे। जेकॾहिं इन खे परदे खे जेल सॾनि त पोइ इहे रूस जा हुजनि या चीन जा हुजनि त मयार नाहे। मुस्लमान थी जेकॾहिं इहो चवे त बीबी ख़ातून जन्नत रज़ी अलाह ताला अन्हा जे कौल मुबारक सचो कि न हिन जो सचो? मुंहिंजा अज़ीज़ भाउ, कानून कुदरत जो ऐं कानून शरीयत जो इहे ॿई पाण में मुवाफ़िक़ आहिनि। कानून कुदरत ऐं कानून शरीयत, छो त हे इस्लाम अलाह पाक फरमाए त फितरत जो दीन आहे, जंहिंजे मथां मां ख़लक़ियो आहे पंहिंजे बाननि खे, उहो ख़िलकत में जंहिंजे मुवाफ़िक़ आहे उहो दीन इस्लाम जो आहे। फितरत अल्लाह लती फतर अन्नास अलैहा। फितरत ईअं थी चवे पई, फितरत ईअं थी चवे पई त मर्द ऐं औरतूं गॾु न रहनि, न त तक़वा न रहंदी, परहेज़ न रहंदी। बाहि ऐं कपाह इहे पाण में कानून कुदरत जो आहे त इहे गॾु न थियनि। जे थींदा त मुल्क तबाह थी वेंदो। पेट्रोल जे भरिसां बाकस न हुजे, जे पेट्रोल जे भरिसां बाहि जी का परे, मां भायां थो त 60 पंध जी बाहि परे हूंदी, किथे बाहि जी चिणग हूंदी त उते बि पेट्रोल मुल्क साड़े विझंदो। ही कानून फितरत जो ऐं कुदरत जो आहे। औरत ऐं मर्द में जेका कशिश आहे, इहा कुदरत अहिड़ी रखाई आहे जो इन में उहो हलाल हराम जे संदे खे नज़र करण जी ताक़त हिननि खे न रहंदी आहे। घोड़ा, जानवर, ढगा, ढोर, इन्हनि सभिनी खे तूं कानून कुदरत जो आहे, शरीयत जो कानून हिननि जे वास्ते कोन्हे को। कानून कुदरत जे हेठि ॾिठो अथई त जेकॾहिं सॾ पंध जे मथां घोड़ी हुजे ऐं घोड़ो हितिरे हुजे त हुनजो हाल छा थींदो आहे? जानवरनि जे हिन खे उथण वेहण खे नज़र करे ॾिस मज़ाद आहे त हुननि जो औरत ऐं मर्द जो, नर ऐं मादी जो, हुनजे कानून कुदरत छा थो चए त हिननि खे जुदा रखिजे कि न गॾियल हुजे, जुदा रखिजे। इंसान में अलाह से अकुल ख़लक़ियो आहे, तंहिं करे घोड़े वांगुरु पंहिंजी बेवसाई ज़ाहिर नथो करे, पाण खे झले वठे थो अकुल जे करे। हुनखे अकुल न आहे, तंहिंजे करे उहो करे था गुज़रनि जेको यानी ॻाल्हि कन खां जेका ॿाहिरि आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, जेके चवनि था त न ऐं कानून कुदरत जे बरख़िलाफ़, कानून शरीयत जे बरख़िलाफ़ असीं औरतनि ऐं मर्दनि खे गॾियूं, रब करीम जो कसम आहे त इहे ज़ना जो दरवाज़ो कोन्हे खुली वियो। जेकॾहिं ख़ुदा न ख़ासि त ईअं थियो त माण्हू वधंदा वियामंदा कुतनि ऐं ॿिलनि वांगुरु। ऐं हे तोखे अर्ज़ु करे छॾींदुसि त सरकार दो आलम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम फरमायो आहे त क़यामत क़ाइमु थींदी तॾहिं, क़यामत तॾहिं क़ाइमु थींदी जो हिकिड़ो बि माण्हू अलाह अलाह चवण वारो कोन हूंदो। हिन ज़मीन ते अलाह साईं जे यादि करण वारो, अलाह अलाह करण वारो कोन हो। ऐं या तोखे मालूम आहे त पाण फरमाया आहियूं त आख़िर वक़्त में ज़ना ईअं हलंदी जो रस्तनि जे मथां बिना हिजाब जे ज़नाऊं कंदा
जे कुता वधण में अमल तीअं थींदो। मालूम थो थिए त अख़ीर वक़्त में क़यामत जे नज़दीकी में ज़रा जो एॾो औज हलंदो, एतिरो ज़रा हलंदी जो हलाल वजह जो पुट ई पैदा थियणु ॾुखियो हूंदो। जॾहिं सभु ज़रा मां पैदा थियल ॿार हुजनि त इहे थिया वञी अन निकिरी वियो, बाक़ी तूं तड़ बाहि जे हवाले मंझनि। हे त क़यामत जेका क़ाइमु थींदी सख़्तु अज़ाब आहे, सख़्तु अज़ाब आहे। जॾहिं आसमान टड़का ॾेई टुटंदा हेठि ते, सिज हेठि ते किरंदो कारो थी, ऐं सितारा छणी पवंदा, समुंड उथली पवंदा, समुंड जो बाहि वांगुरु टच कंदो पियो कुने वांगुरु समुंड, ॿाहिरि जिथे हूंदो तिथे सभु खे पाणी साड़े विझंदो। ज़मीन जा धोॾा हूंदा हिक ॿिए जे पोइतां, जबल पटिजी वेंदा, झुड़ वांगुरु मथे पिया उॾामंदा, पतो कोन पवंदो। ऐं इन वक़्त में पाण फरमायाऊं त मोमिन कोन हूंदो। क़यामत जॾहिं क़ाइमु थींदी तॾहिं मोमिन कोन हूंदो, हूंदा कुल कुफ़ार, जिन खे का दीन इस्लाम जी ख़बर न हूंदी। इहो अज़ाब मोमिन न ॾिसंदा, रब कंदो छॾ तव्हांजा असांजा पसा अॻे ईमान पूरा थी। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, मां जेतिरे क़दुरु सम्झां थो त हे जेके कम्यूनिस्ट मुल्क आहिनि, जेके बि इहे माण्हू जेके शरीयत जे ऐं इस्लाम जे बरख़िलाफ़ ऐं क़ुर शरीफ़ जे बरख़िलाफ़ ऐं किताबनि सबूरनि जे बरख़िलाफ़, अकुल जे बरख़िलाफ़ ऐं मर्दनि ऐं औरतुनि खे गॾण था घुरनि ऐं हुनखे छीनी ऐं मुड़ुसनि खां जुदा करे पंहिंजे लिखे, ज़ालूं पंहिंजे लिखे त मुड़ुस पंहिंजे लिखे, हे जेको इहे सिरिश्ता हलिया आहिनि, इहो नज़दीक आहे त कंहिं अज़ाबनि में गिरफ़्तार करे ऐं क़यामत नज़दीक थिए। छो त हिते हलाल वजह जो पैदा थियण जो सुवाल ई कोन थो पैदा थिए। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अलाह साईं खां अमन पिनऊं, मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त रब जे वास्ते पंहिंजे घर जे भातियुनि खे इस्लाम सेखारियो, शरीयत सेखारियो ऐं परदे में विहारियो, हुनखे ॿाहिरि बेपर्दे न कयो ऐं सेनमाऊं न ॾेखारियो। जेका सफ़ा साफ़ ज़ना जी जीअं ते तालीम थी हले पई, अहिड़नि हंधनि जे मथां अशराफ़ माण्हू इहे इन्हनि खे न पहुचायो, पंहिंजे नंगनि खे पाण बचायो, जेकर न त हुन सां गॾु तव्हां जवाबदार थी पवंदा। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, अलाह साईं जल शान मनवाल हुशल तव्हां असांखे तौफ़ीक़ ॾींदो जो असीं पंहिंजे शरीयत जे मथां मुस्तक़ीम रहंदासीं। ऐं हे बि अर्ज़ु आहे त जेकॾहिं सतुर आहे त फर्ज़ु आहे सतुर कजे, जेकॾहिं सतुर न आहे त बि घटि में घटि हे जेके हाणे लिबास निकिता आहिनि उघड़ जे ज़ाहिर थियण था, इन्हनि खां पंहिंजे नंगनि खे बचायो। ज़ाहिर थियण था इन्हनि सन्हो लिबास औरत खे पाइण हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हराम फरमायो आहे। पाण फरमायो त बेश्त ऐं दौज़ख मेराज शरीफ़ वारी राति ते असांखे अलाह सां ॾेखारियो। दौज़ख में हिकिड़ा ॿिनि क़िस्मनि जा माण्हू ॾिठासीं अंदरि पियल हा, अञा ताईं असांजे ज़माने में पैदा न थिया आहिनि, असां खां पोइ ते उहे थींदा। हिकिड़ा शख़्स हा जंहिंजे हथ में लकुर हा, जीअं जानवरनि जा पुछ थींदा आहिनि, ऐं ॿियूं औरतूं हुयूं जेके ॾिठियूंसीं त कासियातुनि आरियातुनि, कपिड़ा पियल पर उघाड़ी, कपिड़ा नाले जे कारण सॼी उघाड़ी, कपिड़े मंझि माइलातुनि मुमीलातुनि, मर्दनि खे पाण ॾे कशिश कराइनि, जीअं उघड़ ज़ाहिर थिए त जीअं धारे मर्द जी दिलि हेॾे कशिश करे, ऐं मुमीलातुनि पाण बि धारनि मर्दनि जे ॾे हिन जूं दिलियूं लाड़ो कंदड़ हूंदियूं जो अंदरि में हुननि खे तक़वा परहेज़ जे नूर खां ख़ाली
निभागियूं वतन जूं रुगो इहे शिकार ताणियूं माइलातुनि मुमीलातुनि। मां ॾिठो हुननि खे त इहे बदख़्यालात वारियूं औरतूं उघाड़ियूं नाले जा कपिड़ा ऐं मलाइको हुनखे ईअं दोज़ख में अंदरि टांडा पियूं खाइनि जीअं ढोर को खाईंदो आहे ऐं ढोरनि वांगुरु हुनखे तरींदा वतनि मलाइको न अंदरि ॼाणंदा छू न आहिनि मां खां पोइ हिते थी साईं सचा ॾिठोसीं हिकिड़ियूं औरतूं त चोला अहिड़ा सन्हा कयूं जो सॼो बदन ॾेखारिजे। इहा आई इब्तिदा में पोइ गोॾनि खां हेठि हिकिड़ी चढी पियल ऐं ॿाहूं उघाड़ियूं मथो उघाड़ो मथे उघाड़े या ॿांह उघाड़ी औरतुनि जे हथनि ऐं पेरनि ऐं मुंहं जे टिकरी खां सवाइ नमाज़ में जेकॾहिं पढ़े त नमाज़ भॼी पवंदी छो त इहा उघाड़ी आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाउ इन खां बाद कपिड़ा सना बि विया। हाणे जेके फोटू था निकिरनि पिया हिननि जा रब करी पनाह ॾे जो ॾिसण बि हुननि जो हराम आहे। अख़बारनि में मुसीबत आहे जो रुगो फोटू उघाड़नि औरतुनि जा या सॼा बदन हुन जा उघाड़ा पिया था ॾेखारनि पर हिन पंहिंजे मुल्क में ॿहिराड़ी ताईं इन्हनि जा असर एतिरा पहुता आहिनि जो चोलो पाइनि त बि चोले जा हेठि ते एतिरो गिरेबान वढियलु हुजे जो हीअं निविड़े त सॼो उरह ऐं पेट ताईं हुन ते नज़र पई पवे। हे मुस्लमान इन्हनि गाघरनि जे उघड़ खां पाण खे पंहिंजे अहल अयाल खे बचा। मुड़ुस बि उघड़ ॾिसे पीउ बि ॾिसे भाउ बि ॾिसे पुट बि ॾिसे। अज़ीज़ भाउ हे नज़र पवण इन हंध जे मथां हराम धारिया त ॾिसनि पर पंहिंजा पुट ऐं पीउ ऐं भाउ बि ॾिसे। इहे जेकॾहिं तव्हांजे घरनि में का रस्म हुजे गाघरनि जी त कटी पीटी कर तकवा जो लिबास हुजे जेको औरत खे अलाह साईं इब्लीस जे शर खां पनाह रखे ऐं मर्द ऐं औरतूं सभई इस्लाम जे हद जे मथां क़ाइमु रहनि। मुंहिंजा अज़ीज़ भाउ अलाह साईं जल शान वारो तव्हांखे असांखे तौफ़ीक़ ॾे। हे जेके ज़लज़ल आहिनि हे जेके दुनिया में आफ़तूं आहिनि से इहे कुल बेफ़रमानी जो नतीजो हूंदियूं आहिनि। अचो त तौबह ताइब थियूं ऐं पंहिंजे अलाह साईं ॾे रुजू कयूं त हे जेके ईंदड़ मुसीबतूं आहिनि इन्हनि खे अलाह साईं जल शान वारो असां त टारे ऐं उम्मत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी के रब्बुल आलमीन हिदायत वारे रस्ते ते क़ाइमु फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ भाउ बेरूत में जेके हालतूं हुयूं इहे यूरोप पैदा कयूं अॼु बेरूत उहो बाहि में सड़ी रहियो आहे। हिन जो नतीजो आख़िर में तमामु ख़ौफ़नाक आहे। तंहिंजे करे तौबह ताइब थी सिधे रस्ते जे मथां हलो घरनि में तकवा जे रस्ते खे मज़बूत करियो ऐं पाण बि पंहिंजे अलाह साईं सां मशगूल हुजूं। गुज़िरियल ॾींहंनि जी सभई इस्तग़फ़ार आईंदह जे वास्ते सरकार सां अंजाम त असीं शरीयत जे हुकुम खां ॿाहिरि काॾे न वेंदासीं।